जीएसएन तारीख़ ते बानी साईं जीएमसी जी 117 सालगिरह के मौके ते सरहद ऐं धाबे जी तकरीबूं को ठाहे केक काटिया विया। मशल बरदार रैली पिणु कढी वई। सरहद में जसकम पारां सरहद के मेन चौक खां प्रेस क्लब ताईं ज़ाहिद खान खोसो, जलील लखण, फैज़ खोसो, महबूब घोटवा बेन की अगवानी में मशल बरदार रैली कढी वई, जंहिंमें सूफ़ी फनकारनि ऐं साज़िदनि क़ौमी ऐं सूफ़ी गीत गाया। मशल बरदार रैली सरहद शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि खां थींदी प्रेस क्लब पहुती जिते साईं जीएमसी जे 117 सालगिरह जो केक काटियो वियो। ढाबे जी में साईं जीएमसी ऐं शहीद मुश्ताक अहमद ख़ासकली जे जन्म ॾींहं जो केक जसकम हाउस में काटे मशल बरदार रैली कढी वई। इन मौके ते जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, वाइस चेयरमैन सरवर खुश्क निज़ाम जोखो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 17 जनवरी ते साईं जीएमसी जी सालगिरह सन में मल्हाई वेंदी, जंहिंमें लखें धरती धणी शिरकत कंदा। सिंध हिन वक़्तु ॾुखी सूरत मां गुज़री रही आहे। सिंध जा माण्हू बेरोज़गार, बदहाली, बुख में हिते मरी रहिया आहिनि। असां सभिनी खे चवंदासीं, पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरक़े सां तालुक़ु रखे थो, सिंध जे मसइले ते सभु गॾु थियो, पंहिंजा हक़ जीअं हासिलु करे सघूं। अचो सभु गॾिजी सिंध में हिकु ई नारो हणो। साईं जी सालगिरह जी पूरी सिंधी क़ौम खे मुबारक बि ॾियूं था ऐं चऊं था त हू 17 तारीख़ ते अची सन में पंहिंजे साईं वटि अची मोहबत जो ॾींहुं मल्हाइनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।